करमपुर बसां हथियारबंद करमपुर जे सहाफ़ी जावेद उस्मान बिजलाणी जे भाइटे खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। करमपुर ऐं भरपासे में बदअमनी रुकजण जो नालो ई नथी वठे। शहर ऐं इलाइक़े जा रोड रस्ता ॾींहुं राति ॾोहारनि हवाले। नंढनि वॾनि रोड रस्तनि ते करमपुर पुलिस बजाए इलाइक़े जे मुख़्तलिफ़ गैंगनि सां तालुक़ रखंदड़ ॾोहारी हथियारनि सां सरेआम गश्त करण लॻा। इलाइक़े में फुरूं चोरियूं ऐं राह वींदड़नि सां राज़नी जूं वारदातूं हर आए ॾींहुं रोज़ मामूल बणियल आहिनि। राज़नी जी ताज़े वाक़े में करमपुर भरिसां करमपुर खरड़ो पुलिस चौकी लॻो खरड़ो लिंक रोड ते टारी मोड़ वटि मोटरसाइकिल सवार नामालूम टिनि हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते अॻु ॾेई करमपुर जे सहाफ़ी जावेद उस्मान बिजलाणी जे भाइटे मोहम्मद ख़ान बिजलाणी खां 2017 सीडी मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। इतलाह ते हद जी करमपुर पुलिस रिवायती सुस्ती ऐं काइली जो मुज़ाहिरो कंदे वाक़े वारे हंधि देर सां पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत हथियारबंदनि जो पीछो कयो। जवाबदार अंधेरे जो फ़ाइदो वठी नामालूम हंधि फ़रार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े जी करमपुर जे सहाफ़िन समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़िन, समाजी अॻुवाननि, सियासी तोड़े मज़हबी अॻुवाननि ऐं साञा वॾनि मज़म्मत कंदे SSP कश्मीर कंदकोड़ खां वाक़े जो नोटिस वठण ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।